ॻोठाणी माई टे ठग। ठग जो कमु हूंदो आहे ठगी करणु। ठग निकितो ईअं ठगी जे हिसाब सां। हाणे चवणु लॻो त वञा किथे ठगी करे अचां। आयो हिकिड़े हंधि, छा ॾिसे त हिकिड़ो वॾो ॻोठ हुजे, उते हिकिड़ो घड़ो उन ॻोठ खां थोरो छिडो हुजे। ठग माण्हू जो कमु ठगी करणु, सो आयो उते ॾिसी चवणु लॻो त भणिया हाणे घर ही आहे। हाणे उन घर जो को लोड़ो ठुप असुलु हुजे ई न। माई पई ॾिसजे हाणे कमकार पई करे हेॾां होॾां। हिन बि ॾिठो त भणिया हाणे वाह जो कमु आहे। हिन घर में को मर्द माण्हू त आहे कोन, माई हिकिड़ी आहे। वञी ॾिसां त कोई इन माई वटि कुझु को माल वग़ैरह हुजे त कुझु हेॾां होॾां त वञी ठगी करियां। सोचणु लॻो त हाणे मर्द जे रूप में वेंदो त ॻाल्हि ठहंदी कोन। भुरको गॾु साण आहे, छो न पाए ऐं औरताणो हिसाब किताब करे इन माई ॾांहुं वञा। हिन वावियो परियां कुंड पासो वठी ऐं का देवी का लई का ॼार बाण उते भुरको पाए ऐं औरताणो हिसाब करे ठक सलाम लोड़ो त हुनजो हमरा जो हुजे ई न। आयो अची अंदरि, हाणे औरताणे हिसाब किताब सां अची माई सां मिलियो, कयो हेॾां होॾां हाल वाल वठी। माई चवणु लॻी त केरु आई अधी? चई अधी आऊं मुसाफ़िर आहियां, हितां विस पिए सोचमि त हाणे पाणी जो गिलास खनि हितां पियो वञा। चई हा। माई वटि अबा सोन वग़ैरह इहो ठीकु ठाक माई खे पातो पियो हुजे। कन में वाली, नक में फुलड़ी, सोनू हार, ठीकु ठाक सोन माई खे पातो पियो हुजे। ठग सोचियो भया वाह जो कमु आहे, हिन माई खे लुटींदसि फुरींदसि। पहिरीं हिनखे आऊं अखि मज़ा कढां त ॾिसां ही केतिरे क़दुरु कीअं आहे। हाणे पाणी जो गिलास माई हिनखे आणे ॾिनो। हिन गिलास पाणी जो पीतो अथई, हाणे वेठो हुजे, हाणे ॻाल्हि मुआड़ हाल अहवाल कचहरी पई हले। हाणे त पुछा करणु लॻो माई खां त अदी ॾे ख़बर तुंहिंजो को मिट माइट हेॾां होॾां को ठग हरामी पुछा करणु लॻो। चई अदी ॻाल्हि ई न पुछ। 15 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे। मुंहिंजे मुड़ुस सां भॼी आहे त मुंहिंजो ॻोठु, मुंहिंजो घर अबाणो सभु छॾे आहे। चई न चई सची। चई पोइ माइटनि न? चई माइटनि न वेही कोन आहियां। 15 साल थिया आहिनि, हाणे माइटनि न वेंदो त माइट मारींदा उन हिसाब सां। न ख़बर न चार मुंहिंजा माइट अलाए कहिड़े हाल में अलाए कीअं हूंदा। चई तुंहिंजे माइटनि में केरु केरु आहे? चई मुंहिंजे माइटनि में मुंहिंजे अम्मा अबो, 2 भाइर ऐं छोकिरी हुअसि हिकिड़ी, जेको हिन मुंहिंजे कुंदर मुड़ुस सां गॾु जी भॼी आई हुअसि। 2 भाइर मुंहिंजा उहे बि माना नंढा हुआ, अञा छॾे आई हुअसि। चवणा चई तुंहिंजे ॿिनी भाइरनि छॾे? चई हा छॾे आया। चई पोइ तुंहिंजा भाइर जेकर हींअर तो वटि अचनि त पोइ सुञाणे वेंदे? चई मुश्किल आहे, किथे थी सुञाणा। हाणे जी 15 सालनि जी ॻाल्हि आहे, हाणे ख़बर कहिड़ा थिया केॾा थिया। हिन हाणे एतिरा हाल अहवाल वरिता। ही उतां उनखे मोकिलाए करे ऐं ठक सलाम निकिरी वियो। ठग हरामी निकिरी वियो। माई रही उते। हिन सोचियो त भणिया हाणे वाह जो कमु आहे। हाणे सुभाणे सुबुह जो वेंदो इन पोड़ी इन माई खे धकींदो। हीअ हाणे ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो, मुड़ुस हिन वारो हुजे न कंहिं कमकार जे हवाले सां वियो। माई घर में अकेली, लोढ़ो अॻे ई कोन हो। हीअ साईं पंहिंजो जेको गेटअप हो सो करे साॻी ऐं अची घटी ते पुॻो। भणिया रोज़ राड़ो रंभाट पियो पवे हिन जो। माई सोचियो त भणिया ही कहिड़ो निभाॻो आहे जेको घटी ते बीहो रंभाट पियो पए। को फ़क़ीर ईंदो या केरु हेॾां होॾां को ख़ैरात वठणु, को पिनण हेॾां होॾां, हिन निभाॻे तो मूंखे रंभाट पियो पवे। माई आई जी बा ॾे ख़बर छा थियो थी? रुॻो रोज़ राड़ो पियो थी, रंभाट पियो पवनी ख़ैर। चई अदी मुंहिंजी तूं ई अदी, तूं मूंखे छॾे हली आई। माई सोचियो त छा थो चवे, कंहिंजी अदी, केरु छॾे हली आई? हिते आवाज़ चयो अदी तूं मूंखे सुञाणे कोन थी? चई न तूं कोन। चई असांखे नंढे हूंदे तूं छॾे आए, भॼी आए, अम्मा अबे खे छॾे करे अची 15 साल थिया आहिनि, तूं हिते अची वेही रहे। माई जो वणिया इहा गॾे ॻाल्हि ॿुधी जी माना वञ, ही त मुंहिंजो भाउ। चई अदा अच 15 सालनि खां पोइ आयो, मूं त तोखे सुञातो ई कोन। हाणे तूं ख़बर कोन्हे कहिड़ी शिकिल कीअं थी वे। अबा ही आयो। हाणे साईं ॿई अची भाकुर पाए वठी रुना भाड़िया पोइ अची वणिया अच वणिया ॻोठ अची करे थियो। बा ख़ैर आहे? चई असीं विछड़ियल मिलिया आहियूं भेण भाउ। चई हा। अबा ठीकु आहे। हाणे माई हिनखे वठी आई अथई। हाणे हाल अहवाल हेॾां होॾां अथई। ठग हरामी चवणु लॻो त अदी तूं असांखे छॾे असीं नंढा हुआसीं ऐं तुंहिंजे सदमे में अम्मा बि मरी वई, अबो बि मरी वियो। चई न चई वाक़ई। चई हाणे असीं 2 भाइर रहियासीं, आऊं आयो आहियां, उहो बि तुंहिंखे माना सॾु ॾियणु, दावत ॾियणु। चई कंहिंजी? चई अदी मूं त शादी करे छॾी आहे, बाक़ी मुंहिंजो भाउ नंढो पंहिंजो जेको आहे उनजी शादी आहे। सो हितां हुतां पुछाऊं ॻाछाऊं कंदो अची तो ताईं पुॻो आहियां। मूं चयो वञा अदी खे वठी अचां, शादी ते अचे। अबा माई जॾहिं ॿुधो ॾाढी ख़ुशि थी। वञा 15 सालनि खां पोइ मुंहिंजे भाइर जी शादी आहे, ॿियो मुंहिंजो भाउ वॾो वठणु आयो आहे। अम्मा अबो मरी हलिया। वञा ॾुख बि हुनखे थियो, वरी ख़ुशी बि थिए। अबा हाणे हुन माई खे हाणे भाउ आयो आहे। हाणे ताईं उन महिल चांहि वग़ैरह ठही वई। हाणे हिनखे चांहि ॾिनी, चांहि पीती। हाणे कुकड़ ताईं हिते रखे वञी ॻोठ मञा किथां को झले आया।
अची हिनखे खारायो कयो हेॾा हुन 4-5 विहाणा अथई ईअं रिली विछाई पई हुजे अथई, हीउ सुतो पियो हुयो हाणे ठग आरामी ते वेठो हुजे, माई वेठी हुजे पासे में। हाणे अची ली टाइम थियो, हीउ अथई हाणे खट ते तपा ईअं पियो हुजे। माई जो जॾहिं मुड़ुसु आयो कमकार करे, माई जे मुड़ुस जो ॾिठो भेण घर में ही नोलो माण्हू केरु वेठो आहे खट ते भेण 4-4 विहाणा सरांदी करियो, असांखे त हिकिड़ो ई कोन थो मिले, हीउ कहिड़ो कंजर आहे। हवा आयो जी पुछा करण जी ॾे ख़बर केरु ऐं छा आहे हवा, ही तूं सफ़ा मुंहिंजी माई वेठे ते वेठो हुई सफ़ा खट ते, को पीर मुर्शिद आई छा? चई न आऊं केरु न को पीर न को मुर्शिद। माई चवणु लॻी त अड़े माठ करे वे तूं, आऊं ई कोन सुञाणां, तूं किथां सुञाणंदे, हाणे तोखे ॿुधायां थी। चई कीअं? चई ही मुंहिंजो भाउ आहे। चई तुंहिंजो भाउ? चई हा मुंहिंजो भाउ। चई मूंखे त कोन थो लॻे। चई न ही मुंहिंजो भाउ आहे, 15 सालनि खां पोइ अची हिते आयो, मूंखे ॻोल्हे जे हथु कयो आहे। चई 15 सालनि खां पोइ हींअर तोखे अची ॻोल्हे हथु कयो? चई हाओ। हमरा चवे त मूंखे एतबार यकीन कोन्हे। चई तोखे एतबार हुजे या खणी न हुजे, हाणे माठ करे जी वेह। चई मुंहिंजो भाइर आहे, मुंहिंजो भाउ आहे, आयो आहे ऐं नंढे भाउ जी शादी आहे मुंहिंजे जी, हीउ मूंखे वठणु आयो आहे ऐं शादी ते वेंदसि। हवा हाणे मुड़ुस खे हिन कुझु हेॾा होॾा चई माठ करायो। हाणे हिकिड़ो 2 ॾींहं गुज़रिया, हीअं वेठो हुजे उते ठग हरामी पियो खाए करे हेॾा होॾा, हुनखे हुजे ठगी करणी हुतां। ठग चवणु लॻो माई खे त अधी ॻाल्हि ॿुध, हाणे टाइम बाक़ी थोरो बचियो आहे, हाणे तूं हीअं कर तयारु वग़ैरह थी हेॾा होॾा त हलूं, पंधु परे आहे तमामु जाम, ऐं मूं वटि त का सवारी हेॾा होॾा का शइ आहे कोन, निकिरंदासीं तॾहिं हली पुॼंदासीं। माई चवणु लॻी दादा तो वटि सवारी का आहे कोन? चई न आहे कोन। चई पाण वटि उठ बीठो आहे मूं वटि, चढ़ी हलंदासीं उठ ते। चई पोइ अधी बस पोइ तयारु व्यारु थी हेॾा होॾा त पोइ निकिरी हलो। मुड़ुसु साईं चवणु लॻो त ॾे ख़बर रन, ही मूंखे लॻे कोन तुंहिंजो भाउ हुजे, ख़्यालु कजांइ मतां किथे लुटिजी फुटिजी न वञी गॾु, अलाए केरु आहे, मूंखे त यकीन भर। चई तो भला मुंहिंजे भाइर खे जेको तो कॾहिं ॾिठो कोन्हे हेॾा होॾा, ही मुंहिंजो भाइर आहे, अहिड़ो कोन्हे, ऐं तूं जेको आहे त माठ करे वेह। अब हाणे मुड़ुसु वीचारो छा करे, हाणे ख़बर कोन्हे केरु हमरा हुजे, हाणे मुड़ुसु त माठ करे वेही रहियो। मुड़ुसु वरी बि हिन बार चई अञा तस्दीक कर, ख़बर कोन्हे केरु आहे छा आहे, मतां किथे लुटिजी फुटिजी न वञे थी हिन सां गॾु, इहो मुनासिबु कोन्हे। चई न कुझु बि कोन्हे, मुंहिंजो भाउ आयो आहे, तोखे वरी हिकिड़ी ॿी लॻी पई आहे। अब हाणे माई तयारु बि थी अथई, केॾी महिल उबती कांच त केॾी महिल सुबुतो चोलो, केॾी महिल सुबुतो चोलो त केॾी महिल उबती कांच अथई, हाणे सुर्खी पोइ लाली पोइ हेठि को मथे पोइ हार सिंगार सोना ज़ेवर इहो जेके सभु हवा आहिनि पाता, इत्र के साईं को हार को सोन को माना फुलड़ी का वाली को छा पाए करे हेॾा होॾा तयारु थी साईं। हाणे कुझु पैसा वग़ैरह बि खई हेॾा होॾा, अची भाउ ते घोरूं वग़ैरह कंदसि, कुझु हार को हेठि को मथे को छा ठीकु ठाक खणी हवा गंढड़ी हवा। हाणे हीअ बि तयारु थी हवा उठ काए ऐं हीउ चढ़ियो उठ ते, माई पोयां ते हाणे हलंदा अचनि तमामु परे निकिरी आया हिकिड़े अहिड़े झंग में, अची हिननि खे राति पवण वारी। हाणे राति पवण वारी, हिते ई चवणु लॻो टक त अधी ॻाल्हि ॿुध, हाणे ईंदा करियूं हिते अॼोकी राति गुज़ारियूं था, ऐं पोइ सुबुह जो वरी तव्हां निकिरी हलंदासीं, पंधु अञा तमामु जाम परे आहे, परियां झंग आहे झर आहे, ख़बर कोन्हे छा थिए। छोकिरी हवा उहा माए चवणु लॻी दादा भले ठीकु आहे। अब हाणे उठ तां लथा हवा, उठ खे उते ॿधूं, दिल्ली विछाए हवा, हाणे हुते वेठा हुजनि। थोरी देरि खां पोइ हवा ठग हरामी कढंदे खंजर ऐं रखी माई जी ॻिची। चाणे हीअं कर जेको बि कुझु अथई असुल लाह। माई चवणु लॻी दादा छा थो करी? चई छाजो अदा छाजो छाजो भाउ, हाणे माठ करे सभु टपड़ जेके हुजनि कढ न त कंदो अथई पूरो। हाणे जेकर खंजर हुजे ॻिची ते त कीअं थो भाई? माई चवणु लॻी भेण वाजो कमु ॾियो। चई न मार न, जेको शइ आहे तोखे ॾियां थी। अब उन महिल उहे सोना जेके हार झिंगड़ा फिलाणा इहो आहे सभु अची हिन खयां, कपिड़ा लटा सटा जेके बि ॻंढड़ी में आहे उहे बि हिन खयां। ठग माण्हू खे जेका शइ मिले थो छॾे, चपल जुती हुन माई जी खणी, सभु का शइ न छॾे हुन माई वटि खणी करे। अब उठ हुन वारे ते चढ़ी ऐं हालांकि हुन माई वारी चंपल जुती बि खणी हुई, खणी हवा उठ ते ऐं थियो रवानो। हाणे झर जंग में माई अकेली किॾां वञे, रिली हिकिड़ी छॾींदो जंहिं ते वेठी हुजे। चई हाणे वाजो कमु थियो, हाणे जीअं तीअं करे अॼोकी राति गुज़ारिया। भणिया ठग हो भणिया वाजो कमु करे चोर लुटियो भणिया वञ मारे मुड़ुसु सही पे चयो, का तस्दीक बस्दीक करी आहे, पर हाणे कारो सिर थी वियो। ठग हराई हवा हिनखे ठगे सो त हलियो वियो। सुबुह अची थियो, जीअं तीअं करे राति माई हुते गुज़ारी। माई वरी हवा सुबुह जो हुतां निकिती जे हाणे वञा घर वापसी, ॿियो छा करे। हलंदे हलंदे आई अची मुड़ुसु साईं वारो वेठो हुजे, अची पुॻी घर। मुड़ुसु जो जॾहिं ॾिठो माई खे त भणिया माई सफ़ा ईअं बिना वालियुनि जे, बिना हारनि जे, बिना फुलड़ियुनि जे, पहिरें उघाड़ी भणिया का शइ न हुजे, सफ़ा ईअं पुछा करणु लॻो त अड़े ॾे ख़बर न तुंहिंजा इहे अहिड़ा हाल, ही तोखे छा थी वियो?
ची बस इहा ॻाल्हि न पुछ। ची छो? ची मारो भाउ वॾो हरामी ठग लुटेयो फुरेयो। ची ॾिस न मूं तोखे चयो न तसदीक कर तसली कर। भाउ तुंहिंजो किथां आयो? मूं तोखे बार बार चयो भई तूं ने लुटिजी ऐं फुटिजी वञ। मुंहिंजो त मञे ई कोन। हाणे सही अथई। माई चवणु लॻी त कारो सिर हिकिड़ो तुंहिंजो हिकिड़ो उन ठग जो जेको लुटेयो मूंखे, पर आउं बि छॾींदसि कोन इन खे। मुंहिंजो ई सोन वग़ैरह इहो जेको हेॾां होॾां मस्तु बणिया ठाहियो कयो मिलियो कुझु हेॾां होॾां इहो मुंहिंजो फुरे हलियो। छॾींदसि आउं कोन इन खे बि। जे अगरि जे मूं टिकटिकी ते न चाढ़ियो त पोइ मुंहिंजो नालो बि फिलाणो ढिंगड़ो न आहे। अबा मुड़ुसु चवणु लॻो त भले ठीकु आहे, हू ठग हरामी तोखे थो हाणे हथु अचे। ची बीह किॾां वेंदो? अबा हिकिड़ो 2-3 ॾींहं गुज़रिया। हलंदे हलंदे अबा किसो कमु हलंदो रहियो। 10-15 ॾींहंनि जी वञी ॻाल्हि अची मुकमल थी। माई अबा निकिरी पई हितां। नकाब साईं भुरका वग़ैरह खणी रहिया अची इन ठग खे छॾिणो न आहे। ॻोठाणी माई साईं हाणे किथे छॾे? निकिरी पई साईं। हाणे पुछाऊं ॻाछाऊं कंदी 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 अची उन इलाइक़े में पुॻी, अची उन बादशाही में पुॻी। चई अबा को अहिड़े पारे पते को अहिड़ो ठग हरामी घुरंदो आहे? माण्हू चवणु लॻा त हओ हिकिड़ो ठग छा पर 3 ठग रहनि था। वॾा हरामी आहिनि, पीउ पुट आहिनि पाण में। 2 जा छोकिरा हिकिड़ो पीउ वसूल माना हिते नी बाहि बारे छॾी आहे। ठगियूं करे 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 माना मुल्क तबाह करे छॾियो आहे। माई चवणु लॻी त भला ठीकु आहे नथी घर जॻह ते घर इहे फिलाणा आहिनि। ची घस इहो हितां जी ठग हरामी ईंदा वेंदा आहिनि। माई सोचियो त ठीकु आहे। माई अबा हाणे सुबुह जो सवेरे 9-10 जे टाइम ते अबा हाणे नकाब वकाब करे भुरको पाए करे हेॾां होॾां ठक सलामत ठीकु ठाक थी अबा उन रस्ते तां अचे पई। ठग उहो साॻी ठग खे ठगी करणी। सुबुह जो 9-10 जे टाइम ते उहो बि को निकितो, हीअ बि को तां आई पई गॾिजी आहे। इते ताईं गॾिजी हलिया त हाणे ठग हरामी चवणु लॻो त बढ़िया हाणे उहो ठगी तव्हां किथे रहे? पुछा करणु लॻो त ॾे ख़बर माई केरु ऐं छा आई किॾां पई वञे? ची इहा ॻाल्हि ई न पुछ। ची पोइ बि खणी ॻाल्हि त कर। ची आऊं आहियां बादशाह दी शहज़ादी। ची बादशाह दी शहज़ादी तूं अहिड़े हाल में नकाब ई ढिंगड़ा ऐं फिलाणा? ची बसि मूंखे ची इली टाइम थी वियो आहे, तक़रीबन 1.5 साल थी वियो आहे। मूंखे को अगवा करे वियो, चोरी करे वियो। ची इन ॻाल्हि जी तोखे ख़बर कोन्हे? ची न मूंखे त ख़बर कोन्हे। ची उतां ज़ोरी मसी जान छॾाए माना आई आहियां उतां। हाणे पोइ जीअं तीअं करे नकाब भुरका करे करे अची हिते पुॻी आहियां। हाणे बादशाही मुंहिंजी वेझी आहे। पोइ जेकर तुंहिंजी महिरबानी थिए तूं हल कुझु अघु भरो मूंखे छॾाए अच। ठग बि सोचियो त बढ़िया वाह जो कमु आहे बढ़िया। शहज़ादी चवणु लॻी तूं हल बाक़ी तोखे इनाम वग़ैरह इहो सभु आऊं वठाईंदसि तमामु जाम। मुंहिंजो पीउ आहे तोखे आऊं जाम वठाईंदसि। हाणे तूं ग़रीब मूंखे ॾिसजी पियो तमामु ग़रीब आहीं। हू हरामी ठग हुजे। माई मिड़ी मथे तां बि हथु पेरे। अची तूं मूंखे ग़रीब ॾिसजी पियो हलजी। आऊं चवंदुसि बाबा मुंहिंजे बाबा खे त हिन मूंखे छॾायो आहे उन चोरनि खां अगवा जेके मूंखे करे आहे। पोइ तोखे इनाम वग़ैरह तमामु जाम मिलंदो। ठगी खे त हिकिड़ी लालच हुजे न। हुन बि सोचियो त बढ़िया वाह जो कमु आहे। जी चलो ठीकु आहे। हाणे साईं माई इन खे वठियो बि अचे। हीअ बि साईं पोयां अॻियां माई हलंदा हलंदा सिधो अची बादशाही ॿाहिरां अची गेट ते। इते अबा हाणे शिवा माई चवणु लॻी हिन खे त ॻाल्हि ॿुध तूं हिते बीह ॿाहिरि। आऊं अंदरि वञा थी मुंहिंजे पीउ सां मिलां मुलाक़ात करियां पोइ तोखे आऊं घुरायां थी। जी भला ठीकु आहे। हीअ ॿाहिरि ताईं वेठो हुजे। माई अंदरि आई ठक सलाम जी बादशाह वटि। बादशाह सां हाल अहिवाल कई। बादशाह सां मिली। बादशाह खे चवणु लॻी त बादशाह सलामत कमु मुंहिंजो हिकिड़ो आहे लाज़मी कजो। ची कहिड़ो? ची फिलाणो हमरा ॿाहिरि वेठो आहे वॾो ठड़ ठिग हरामी आहे मुंहिंजो मुड़ुसु। ॾींहों राति मूं ते ज़ुल्म करे थो ठगी करे थो माण्हुनि खे ठगे लुटे फुरे छॾियो आहे। ऐं हिकिड़ो 2 खून बि हुन कया आहिनि। ऐं इहो ठग हरामी आहे ज़ोरी मसी दिमाग़ी चकर बि आहे। ज़ोरी मसी इन खे वठी करे हेॾां लेखा सेखा हणी मूं चयो हल तोखे बादशाह खां इनाम थी वठाए ॾियां। पोइ मिड़ी कूड़ सूड़ हणी ऐं बादशाही दी शहज़ादी आहियां ईअं करे वठी इन खे आहियां ॿाहिरि बीठो आहे। ऐं इन खे सज़ा ॾियो क़ैद में हणी छॾियो। असुलु माना हिन तमामु ग़लति कमु कया आहिनि। बादशाह सलामत ऐं ज़ाल आहियां हुनजी ऐं वॾो ज़ालिम आहियो। बादशाह ॿियो खणी ॾिठो त बढ़िया माई हिन वारी चयो बढ़िया वाह जो कमु आहे इहे हूंदो इहो। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे हिन खे घुराईंदा। चई बादशाह सलामत हुनखे चयो त बसि तोखे इनाम था ॾियूं सिपाही मोकिलियो ईअं हरामी भॼी वेंदो। चई न बसि हिन खे चऊं था। अबा सिपाही वग़ैरह विया अची हिन खे चयूं त बाबा हल। चईं हल बसि बादशाह तोखे इनाम थो ॾिए तूं शहज़ादी खे छॾायो आहीं। चई हल हिन ॻाल्हि ॿुधी साईं ख़ुशी में मां पई न। बादशाह चवणु लॻो माई खे त तूं पासो वठी भले हल। माई चवणु लॻी त आऊं वञा थी बाक़ी तव्हां हिन खे हणी अचो क़ैद में। हिन खे हवा वठी आया ठगे खे हरामी अची बादशाह वटि पेश कयूं। बादशाह चवणु लॻो बढ़िया ठगियूं थो करे ऐं खून बि कया थी पंहिंजी ज़ाल ते ज़ुल्म थो करी। ठग सोचियो त बढ़िया कंहिंजूं ठगियूं जी ठगियूं त करियां थो पर हाणे इहा बादशाह खे ख़बर आहे पर कहिड़ा ज़ुल्म कया आहिनि कंहिंजी ज़ाल कंहिंजा खून। बादशाह चवणु लॻो त माठि करे वे तुंहिंजी ज़ाल हींअर आई आहे सभु कुझु मूंखे ॿुधाए वई आहे। हाणे तोखे बसि क़ैद था करियूं
ठग जी अबा हाणे हिकिड़ी ॿी हुजे अची भेण वाजो कमु दियो भेण माई वाजो करे असीं त ठग भेण माई असां खां बि ठगी अबा बादशाह मञे ना ठग जी घोड़ा घोड़ा हुजे पर बादशाह चवणु लॻो त न हणो हिनखे कैद में अबा इन ठग खे हणी छॾियूं कैद में बादशाह चयो 10 साल जे लाइ अबा हाणे कैद में ठग हरामी सां वाजी थी अबा उहो ठग थिड़ हरामी अंदरि कैद हाणे माई उतां निकिती अची हिकिड़े जो त कमु थी वियो पर चवनि था अञा 2 ठग ॿिया आहिनि अञा पीउ पुटु अञा रहनि था हिकिड़े छोकिरे खे त हणाए छॾियमि अंदरि हाणे मुंहिंजो सोन मोन आहे उहो पंहिंजे घर हूंदो किथे थी छॾियां हिनखे माई अबा उहो साॻी नकाब हेॾां होॾां करे हेॾां होॾां हाणे आई हुते माई सोचणु लॻी त हाणे हीउ त मूंखे सुञाण कोन था ठग सलामत हाणे ठग हरामी ठगी जे हिसाब सां त हाणे उहो छोकिरो ॿाहिरि बीठो हुजे उन गस ते उहो को मटे त ठगी करे हीअ त आई वे अची रही गजी पुछा करणु लॻो त ॾे ख़बर केरु आई माई छा आई किथे जी आई चई आऊं फिलाणे हंधि जी आहियां मुसाफ़िर माण्हू आहियां निकिती हुई ईअं कमकार जे हवाले सां सो हाणे हिते रुली वियो त को कमकार आहे कोन ॿियो को मुंहिंजो धणी साईं आहे कोन हाणे वञा बि किथे को कमकार हुजे अगरि अव्हां वटि को कमकार हुजे माई तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे हीउ ठग हरामी छोरो ॿियो जेको चवणु लॻो तोखे कमु करण जी कहिड़ी ज़रूरत तूं रुॻो मूंसां शादी कर वेठी हुजे कमाइण वारो आऊं वेठो आहियां न तुंहिंजो को धणी साईं आहे कोन मूंसां शादी कर चई हाणे शादी कीअं करियां चई न तूं हल शादी कर अबा हाणे हिनखे वठी अची घर आयो इते अबा हाणे माई खे उन कुराड़े बि ॾिठो ठग उन बि पुछा बुछा कई चई अबा हीअ अहिड़े हिसाब सां आहे हाणे साईं माई साईं हाणे हुनखे हुजे चालाकी माई खे माई साईं हाणे एॾी करे ॾे कुराड़े खे पोड़े खे पोड़ो बि साईं हाणे हुश में ख़ुशि छोरो वियो कंहिं कमकार जे हवाले सां माई वेठी जे हाल हवाल करणु लॻी हाणे माई साईं उन पोड़े सां बि इंडिकेटर बि मिलाए ऐं उन ठग खे बि पंहिंजो करे छॾी अहिड़े हिसाब सां हुनखे चवे त आऊं तोसां शादी कंदुसि हुनखे चवे त आऊं तोसां शादी कंदुसि ईअं मिड़ी हाणे असुलु हिनखे हो कमु ॿिन्ही पीउ पुटनि खे विड़ाइणो चई विड़नि मरनि पाण में ऐं जान जेको छुटे ठग हरामी जी ठगियूं करे करे मुल्क तबाह करे हिकिड़े खे त ठिकाणे लॻाइनि बाक़ी हीअ पीउ पुटु रहियल आहिनि कई खे लुटियो फुरियो हूंदो वणिया निभागनि अबा माई हरामणी हाणे उन ठग हरामी खे चवणु लॻी छोरे खे चई ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ जेको मुंहं में ग़लति नज़रूं विधे थो चवे थो त मूंखां शादी कर ऐं वरी उन कुराड़े खे अहिड़े हिसाब सां चईंदव हाणे आऊं तोला मरां थी मुंहिंजी त जेको आहे आऊं चवां थी तोसां शादी थिए पर हाणे मसइलो तुंहिंजो छोकिरो विच में हाणे कीअं कजे ठग चवणु लॻो आहे उनजो पीउ जी बसि तूं टेंशन ई न कर इन खे पाण लॻायूं था किथे न किथे चई किथे चई बसि त इहो खूह चई हिकिड़ो पासे में वॾो आहे इनखे ठिकाणे था पाणे लॻाईंदा चई हा अबा हाणे चलो ठीकु आहे ठग त इहो चवणु लॻो कुराड़ो पंहिंजे पुट खे त बाबा ॻाल्हि ॿुध वञी खूह तां मूंखे पाणी जो थो हाणे ॾे आउं वेंझां थो चई अबा हाओ हाणे त इहो छोकिरो वियो वञी खूह ते पाणी भरण खूह ते ईअं नमियो पाणी जो भरे हीअ हरामी कुराड़ो पोयां आहिस्ते आहिस्ते रिड़ी रिड़ी ठका कराइनि जो हुनखे लतो वञी किरियो खूह में खूह तमामु वॾो हुजे जेको अंदरि किरे थो किथे बचे बाक़ी साईं रहियो कुराड़ो आयो अची माई चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध हुनखे मूं ॾेई वियो खूह में थेलो हाणे तूं ऐं आऊं ॿियो केरु ई न हाणे पाण शादी कंदासीं तमामु जाम माल जेको आहे सो लुटियो आहे फुरियो आहे असीं ठग आहियूं जाम पियो आहे हसी ख़ुशी सां सॼी उमिरि ज़िंदगी पाण जेको आहे सो गुज़ारे आई खाईंदा थी विया माई चवणु लॻी त भलो अबा हिकिड़े चकर माई चवणु लॻी इन ठग कुराड़े खे त हाणे हल तूं खूह ते तोखे वेझारे करियां हेॾां होॾां पंहिंजे हथनि सां पोइ पाण शादी करियूं निकाह करियूं पोइ मुला खां वठी अचूं को चा उजाची भले हाणे माई सोचियो त भणे हाणे हिनखे बि थेलो ॾिजे खूह में छॾाइजे जान यकी ठगनि मुंहिंजा ॻोठ बि बेज़ार सॼी बादशाही बेज़ार सॼा माण्हू बेज़ार निकिरे टोड़ो अबा उन ठग कुराड़े खे वठी आए उन खूह ते वठी आईसीं हाणे पाणी जी बाल्टी भरे अची कुराड़े ते हारी ॾाढो साबुण हिनखे आई साबुण में अखियूं ॿ खुलनि न खूह जे किनारे ते आहिस्ते आहिस्ते रेड़े ठका जो कराई लत ॿ वञी कुराड़ो बि किरियो खूह में माई चवणु लॻी त हाणे वञ तूं बि वञी पंहिंजे पुट सां गॾु बाक़ी अबा हाणे इन ॿिन्ही ठगनि खे पीउ पुटनि खे बि पूरो कई हुन खे 10 साल जे लाइ बादशाह वटि क़ैद कराए छॾी हाणे सुकून सां आई अची घर जेको बि सोन वग़ैरह हो जेको बि काशे को पैसा को ही को हू हिकिड़ो ॿ माल ढोरो उहो बि काई उतां जेके बि सुठियूं सुठियूं शयूं खणंदे अबा हड़ ॿधंदे ऐं माल काईंदे उतां ठका कई खणी अची अथई हाणे हिनखे 2-3 ॾींहं ते लॻी हलिया इहे ठगियूं वॻियूं कंदे हेॾां होॾां हिनखे को ठगनि खे ठिकाणे ते लॻाए करे हेॾां होॾां 2-3 ॾींहं हिनखे लॻी हलिया सभु सामान खणी मेड़े करे सिधो आई पंहिंजे घर मुड़ुस जो ॾिठो त भेण हीअ छा करे छॾी जी छा वरी छा कंदसि तोखे ख़बर आहे न मूंसां जेको कंदो मूंखां जेको फिटाईंदो हुनखे आउं थोरी छॾींदसि ऐं आहियां ॻोठाणी माई ख़बर आहे ॿारनि जे माई सां जेकर को ईअं करे त उहा माई थोरी छॾींदी
हिननि बि भञा सॼी उमिरि रुॻो ठिड़ ठगियूं कयूं। ही वॾो ठग हरामी इहो जेको लुटे फुरे पंहिंजो सोन वोन खणी आयो, पर हिन जेके बि ठगियूं वग़ैरह कयूं हेॾा न सभु मेड़े खणी आयसि। हाणे पाण माल बाल बि कोन, ही ॿ टे ढोर इहे बि खणी आयसि। चई भञा वाह जो कमु कई जी, वाह जो कमु कयमि न। चई हाणे पंहिंजी ज़िंदगी हसी ख़ुशी सां गुज़रनी पई। हाणे अबा ठग त ठग जेके टे ठग हुआ, पर ॻोठाणी माई इन्हनि खां ई मथे हुई। सो इन ठगनि सां बि वाजी अथई, ॿिन्हिनि खे कयईं हेॾां होॾां, हिकिड़े कराई क़ैद। ऐं उन्हनि जो जेको बि लुटियल फुरियल माल हो सभु मेड़े खणी गॾु आई, पंहिंजो बि सजायो कयईं पर ॿियनि जो बि खणी आई। तो हाणे ज़ाल मुड़ुस हसी ख़ुशी सां सुठे नमूने सां उते गुज़ारण लॻा। सो दोस्तो ही कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।